टंडन जिया। I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gone live it up on the attack. Baby, अज राजू के छॾणो ही नाहे न हूंदी न तकलीफ़ ही थींदी। खबरदार शेरो, करण जी कही थी ना, बात वारो कारतूस ठोकी दो साए। दिलावर मुझे माफ करे जज्जा, मां तुझी है, मीरा जी शादी न करा सके। दीन दुनिया में न मुखे भाउ ॾिनई न मुखे भेण ॾिनई न राजुल भेण मुखे रूह सां पंहिंजो भाउ मञियो हुयो। मुंहिंजा मौला अॼु दिलावर खां हुनजी भेण खसे वरितई। मुंहिंजा मौला
हाजी शरीफ तो आ रहे यार शेरू ही गुलजार खून करे विधवा कंहिंखे मारियो अथनि? खबर पई आहे त शेरू राजुल खे मारे छॾियो। राजुल शेरू जी ज़ाल हुई ऐं उहा शेरू खे छॾे पंहिंजी मासी बसरा जे घर में रहंदी। इहो कमु शेरू भलो कयो आहे जलाल। पर हाजी शरीफ राजुल सरदार शाह ज़मान जे पनाह में हुई ऐं हाणे सरदार शाह ज़मान शेरू सां घटि कोन कंदो। शाह ज़मान को मुल्क जो वाली आहे छा? शाह ज़मान शेरू सां विढ़ियो न, शाह ज़मान जा मां थॾाई पटे छॾींदुसि। इहो शाह ज़मान पंहिंजो पाण खे सम्झे छा थो? हाजी शरीफ लॻे थो त तूं सरदार शाह ज़मान खे सुञाणी कोन थो। शाह ज़मान कंहिंसां अॻिराई नाहे कंदो, पर जेकॾहिं को सरदार शाह ज़मान सां टकर खाए न त उनखे तबाह करे छॾींदो आहे। ऐं हा यादि आयो त झेड़े में दिलावर बि ज़ख़्मी थियो आहे। इहो कमु शेरू त तमामु भलो कयो आहे। इहो दिलावर पंहिंजो पाण खे कुरम ख़ान थो सम्झे, पर इहो शेरू आहे किथे आहे? इहो शेरू मां खेसि गुलनि जा हार पारायां। शेरू ऐं गुलज़ार रूपोश थी विया आहिनि ऐं पुलिस शेरू वारनि खे ॻोल्हे रही आहे। ठीकु आहे जलाल, तव्हांखे शेरू जी मदद करणु न ॾुखे टेम में असां शेरू खे अकेलो कोन छॾींदासीं। मां शेरू सां राब्ते करण जी कोशिश कयां। मुझे मासूम न्याय तो जैसा बिगाड़ियो। मुझे मासूम मारे राजले तो मेरा के खेलो करी ये ने क्या राजले जिन्ने मारिया मरे सोइया मरवा के अकेलो कहिया। फिक्र न कयो संगत, अहिड़ियूं अलाए केतिरियूं गोलियूं दिलावर जे जिस्म में आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध कंपाउंडर, तूं पंहिंजे डॉक्टर खां दवाऊं लिखाराए ॾे। मुंहिंजो को बि फिक्र न कर, छो त मां दिलावर आहियां। दिलावर, कच्चे जो दिलावर। केतिरा ॾींहं अस्पताल में हूंदासीं, ज़ख़्म मामूली आहे, हाणे छुटी। संगत हलो त हली भेण राजुल जे तॾे ते विया। काफ़ी संगत हुते। ठीकु आहे दिलावर भाउ, तुंहिंजी मर्ज़ी। हेरो केस ताईं तूं मूंखां लिखंदे, क़बर ताईं मां तुंहिंजो पीछो कंदो रहंदुसि, छाकाणि त मुंहिंजो नालो अथई सुठो, आहियां ॾाढो ॾुखियो।
रईस बगुल खान मूंखे उमेद आहे तव्हां असां सां ताउन कंदो ऐं कानून जी मदद कंदो। न तव्हांखे ख़बर आहे त ड्यूटी अटकाव जो केस ॾाढो ख़राबु आहे ऐं इहा बि तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो नालो अथव सूबेदार सुखियो ऐं आहियां ॾाढो ॾुखियो। सूबेदार सुखिया ये बंगुल खान जो बंगलो आहे, ये काटकू जी पथारी नाहे जो तू बस सिपाही वठी मुंहिंजी बेइज्जती कयो हलियो वञी। मां ॻोठ जो चङो मुड़ुस आहियां, तोखे एतिराम करणु खपे। रईस मां हिकिड़े खूनी धाड़ेल जी तलाश में हिते पहुतो आहियां। जेकॾहिं उहो नथो मिले त मां वापसि हलियो ईंदुसि ऐं तुंहिंजी इज़त ते को बि फ़र्क़ु न पवंदो। सूबेदार सुखिया तू वॾी ग़लती करे रहियो आहीं, वॾो गंद थींदी। सुखिया हिते शेरू कोन्हे, हितां हलियो वञ इज़त सां, न त वॾो गंद थींदी। अरे ते माण्हू त छा पर पखी बि कोन्हे को, अरे ते शेरू जो नालो निशान ई कोन्हे। रईस बगुल खान शुक्र कर जो हितां शेरू न मिलियो, न त सच में वॾो गंद थी वेंदा। ऐं हा दुआ कजां आईंदा बि असांखे हितां शेरू न मिले। दिलावर हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? सरदार साईं मां कच्चे जो दिलावर आहियां, तव्हांजी दुआउनि सां मां अल्लाह साईं जी पनाह में आहियां। हाणे मुंहिंजी तबियत ठीकु आहे, पर मूंखे अफ़सोस आहे सरदार साईं तो मां भेण राजुल खे बचाए कोन सघियुसि। दिलावर तुंहिंजो ॾोहु कोन्हे, तो कोशिश तो वॾी कई, पर जेका रब जी रज़ा। हुन वीचारी राजुल जा ॾींहं ई एतिरा, जेतिरो दाणा पाणी हिन दुनिया में हुनजो लिखियल हो छा थो करे सघिजे, पर क़िस्मत जे लेखे खे केरु थो मिटाए सघे। सरदार साईं मां हाणे हिन शेरूअ खे ज़िंदा कोन छॾींदुसि। हा दिलावर हिन शेरूअ खे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे। हुन हिक मासूम बेगुनाह औरत जो खून कयो आहे। सरदार साईं इन खून में शेरूअ सां गॾु गुलज़ार भी आए। काश तव्हां हिन गुलज़ार खे माफ़ न कयो। हा दिलावर तू सही तो चई, वो गुलज़ार खे माफ़ करे वॾी ग़लती कई आहे। सुहिणा सही चई आहे, कुत्ते जो पुछ 12 महीना लड़ में हूंदो न, कटेसि टेढ़ो जो टेढ़ो। गुलज़ार बि नहीं, पर अफ़सोस मां ग़लति हुअसि। मां हिन गुलज़ार खे सुञाणे न सघियुसि। वो समझो गुलज़ार खे माफ़ कंदुसि, सुधरी वेंदो, पर न, वो इंसान न, पर झंग जो जानवर आहे, जानवर। सरदार साईं हाणे मां हिन गुलज़ार खे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। हिन जो मौत दिलावर जे हथ में लिखियल आहे, दिलावर जे हथ में। दिलावर मां तोखे कॾहिं बि न रोकींदुसि। हाणे मां सम्झी वियो, इंसान कॾहिं बि शैतान थी सघे थो, पर शैतान
बि इंसान नथो थी सघे। गुलज़ार ऐं शेरू ॿई शैतान जा चेला आहिनि। ये ॿई इंसान नथा थी सघनि दिलावर। ऐं सरदार साईं, इंसान ऐं शैतान जो झेड़ो अद खां वठी आहे ऐं अज़ल तो रहंदो। हाणे मां इन शेरू ऐं गुलज़ार खे ज़िंदा कोन चाहिए। जमाल छा पियो सोचे? ससुई सोचां तो त केसी ताईं असां चोरनि वांगुरु लिकी छुपी मिलंदासीं। छा असांजी शादी न थींदी? जमाल चवंदा आहिनि त रिश्ता आसमान ते ठहंदा आहिनि। ख़ुदा जी कुदरत में इंसाननि जो कहिड़ो अख्तियार। असां सवाइ इंतज़ार जे ॿियो करे बि छा था सघूं? केसी ताईं इंतज़ार कयां ससुई? मुंहिंजो त हिकिड़ो हिकिड़ो पल सदियुनि जीअं थो गुज़रे। तोखां सवा त ॼण मूंखे सॼी दुनिया फुज़ूल थी लॻे। पंहिंजी ज़िंदगी थर थी लॻे जिथे रुञ ऐं उञ खां सवा कुझु बि न। सची जी सही न थी। ईअं त रोई रोई पाण खे बीमार करे छॾींदी। ॾिस त सही, न खाई थी न पी थी, त पंहिंजे पाण खे हॾनि जी मुड़ी बनाए छॾियो आहे। ईअं रोहण सां उहो मोटी न ईंदो। न करे त करे छा? ममड़ी रोई रोई बीमार थी पवंदी है। अदा पलिया पोइ तू हाशिम खे चवंदे त कढ डोकड़ वठी वञा ममड़ी खे डॉक्टर ॾे। हाणे हाशिम तव्हांजा इहे ढिढ भरे तव्हांखे खाराए या डॉक्टरनि खां तव्हांजा इलाज कराए। अजय तूं इहे अजाया ढीक न ॾे। गॾियल घर आहे, हलाई चलाई हाशिम जे हथ में आहे। जेकॾहिं मूं हाशिम खां 2-4 पैसा घुरिया कहिड़ो ॾोह थी पवंदो? वाकई अदा ॾोह त कंहिंजो बि न थियो। कंहिं ॿिए जे घर ते टांडा रखण केड़ अवां खां सिखे। अजय ख़बर न आहे, ख़बर ई न आहे तूं अलाए कंहिंजा पलान थी वठी। ससी थी ॾिसी थी न अजायो छो थी पाण ते ज़रीना जहिड़ा दुश्मन खिलाइन। दिल जो सूर दिल में रख। अजायो रोई रोई लोग लखा न विझ। हा हा मां त आहियां ई अवां जी दुश्मन। ज़रीना करे त करे छा? दिलावर मां तुंहिंजी कैफियत मां समझां थो त भेण राजुल जे मौत जे सदमे तोखे मात ॾिनी आहे। केतिरा ई असांजा कुंदर ज़ालिमनि बेदर्दी सां कुठा आहिनि। वॾी ॻाल्हि त बाबल साईं जे पुट खे बि ज़ालिमनि बेगुनाह कुठो। दिलावर इहा गोली तोखे न पर ईअं सम्झ त हाशिम खे लॻी आहे। शेरूअ हिक मासूम औरत खे मारे इहो साबित करे ॾेखारियो आहे त शेरू सिर्फ़ नाले जो शेरू आहे, असल में आहे गिदड़। हाणे हिक हिक गिदड़ खे बोले न मारिया त मुंहिंजो नालो हाशिमी न आहे। हाशिम भा
झेड़न में तो मर्द ऐं जवान मरदा है। सालार खातिम सरदार शाहजेब शहीद आहिनि। न मूंखे हिन दुनिया में न मुंहिंजो अबो रहियो, न ई वई मुंहिंजी अम्मा रही। हिन दीन दुनिया में हिक ई भेण मुंहिंजी राजिल हुई। उनखे भी ज़ालिमन बेगुनाह मारे छॾियो आहे। हाशिम भाउ, राजुल भेण खे मारे ये समझ त हुननि बेगैरतनि असां ॿिन्हिनि जी गैरत खे ललकारियो आहे। मुंहिंजी दिल चवे थी पूरी दुनिया के सारे खाक करे छड़िया। दिलावर, खाक में मुंह त असांजे दुश्मननि जा लॻंदा। तूं थोरो सब्र कर।